सुलेमान शहबाज के खिलाफ मनी लॉन्ड्रिंग जो शाहिदियूं न मिलियूं आहिनि। FIA वज़ीर आज़म के पुट के अदालत आॾो बेगुनाह करार ॾेई छॾियो। लाहौर के स्पेशल जज सेंट्रल की अदालत में ॿुधणी दौरान FIA पारां सुलेमान शहबाज ऐं शरीक जवाबदार ताहिर नकवी बाबत उबूरी चालान पेश कयो वियो। चालान में चयो वियो त जवाबदारनि खिलाफ मनी लॉन्ड्रिंग ऐं किकबैक्स जूं शाहिदियूं न मिलियूं आहिनि। सुलेमान शहबाज उबूरी ज़मानत जो मुद्दो पूरो थियण ते अदालत में पेश थियो। सुलेमान शहबाज के वकील अदालत के बतायो त केस के चालान में सुलेमान शहबाज के बेगुनाह करार ॾिनो वियो आहे। सुलेमान शहबाज ऐं ताहिर नकवी ज़मानत वारी दरख्वास्त वापस वठण चाहिनि था। अदालत FIA के मिजाज अथॉरिटी की मंजूरी बाद ज़िमनी चालान जमा कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। ॿुधणी 4 फरवरी ताईं मुलतवी। खैबर पख्तूनख्वा के गवर्नर गुलाम अली अगुणे ब्यूरोक्रेट मोहम्मद आज़म खान के निगरां वॾे वज़ीर तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। गुज़िरियल रात खैबर पख्तूनख्वा की हुकूमत और ऑपोजिशन विच में निगरां वॾे वज़ीर की मुक़ररी लाइ आज़म खान के नाले ते इतफ़ाक़ थी वियो हो। वॾे वज़ीर महमूद खान और ऑपोजिशन लीडर अकरम दुरानी मुशावरत दौरान आज़म खान के नाले ते इतफ़ाक़ कयो हो। चीफ इलेक्शन कमिश्नर पंजाब के निगरां वॾे वज़ीर की मुक़ररी लाइ सुभाणे इजलास सॾाए वरितो। सुभाणे ई निगरां वॾे वज़ीर के नाले जो ऐलान कयो वेंदो। पंजाब के निगरां वॾे वज़ीर की मुक़ररी लाइ हुकूमत और ऑपोजिशन पारां तजवीज़ कयल ॿ नाला इलेक्शन कमीशन वटि पहुची पिया। PTI और काफ लीग पारां अहमद नवाज़ सुखैरा और नवीद अकरम चीमा जा नाला ॾिना विया। नून लीग और ऑपोजिशन पारां अहद चीमा और सैयद मोहसिन नकवी जा नाला ॾिना विया। सूबाई हुकूमत और ऑपोजिशन विच में कंहिं हिक नाले ते इतफ़ाक़ न थियण बाद मामलो इलेक्शन कमीशन वटि पहुची वियो। पंजाब जो वॾो वज़ीर परवेज़ इलाही चई चुको आहे त इलेक्शन कमीशन के निगरां वॾे वज़ीर खे हलण न ॾींदासीं। इलेक्शन कमीशन आर्टिकल 224A तहत पार्लियामानी कमेटी पारां उमाणल 4 नालन मां के हिक खे वॾो वज़ीर नामज़द कंदी। इलेक्शन कमीशन पंहिंजे तरफ़ां नाला नथी ॾेई सघे। PTI अॻवान फवाद चौधरी जो बयान। पंहिंजे ट्वीट में फवाद चौधरी चयो त उम्मीद आहे त इलेक्शन कमीशन शरीफ ऐं ज़रदारी के फ्रंटमैन बदिरां बेहतर नाले की चूंड कंदी। फवाद चौधरी पारां नून लीग के 5 खां 6 अॻवान की जल्द PTI में शमूलियत जी भी दावा। परदेही ख़बरू इदारे से ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त पीर अमीन अल हसना तहरीक इंसाफ में शामिल थियण ते रासपो ज़ाहिर कयो आहे। PTI जो एक वफ़द अॼु साणस मुलाक़ात लाइ वञी रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण के दिल की तकलीफ़ थियण सबब NICVD कासमाबाद मुंतकिल कयो वियो। अस्पताल इंतजामिया जो चवणु आहे त शर्जील मेमण की एंजियोप्लास्टी कई वई आहे। संदसि तबियत हाणे बेहतर आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण की अॼु हैदराबाद में रथियल प्रेस कॉन्फ्रेंस और बल्दियाती इलेक्शन्स में चूंडियल नुमाइंदनि सां गॾु जाणू भी मुलतवी। सुबह के वक्त सूबाई वज़ीर के ओचितो दिल की तकलीफ़ थी, जंहिं बाद खेसि फौरी तौर NICVD कासमाबाद पहुचायो वियो। अटे के बहरान ते अवाम की सहप ख़त्म थियण लगी। अॼु भी सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में मुज़ाहिरा और धरना। कुंदरी में औरतुन समेत शहरन जो अटो महांगो थियण खिलाफ धरणो। औरतुन पारां फ्लोर मिल के गेट तोड़न की कोशिश, पुलिस लठबाजी करे धरणो ख़त्म कराए छॾियो। सांगड़ में भी सरकारी अघ ते अटो न मिलण खिलाफ सवें पौरित औरतुन समेत डंडा खणी बाहर निकरी आया। मुज़ाहिरीन जो प्रेस क्लब आॾो मीरपुर खास रोड ते धरणो। मुज़ाहिरीन जी सरकार और इंतजामिया खिलाफ नारेबाजी। सकरन, मलकानी शरीफ, उडेरोलाल और ॿियनि शहरन में भी एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सरकार के ऐलान बावजूद सरकारी अघ ते अटो न पियो मिले। सरकार के अटे जा अघ घटाइण की अपील।
नओं देरो में बदमनी ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शहरनि जो ज़बरदस्त एहतजाज। सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शहर में वधी वियल ॾोहनि ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी खां रैली कढी सखर लाड़काणो रोड ते धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शहर में चोरियुनि ऐं फुर जूं वारदातूं वधी वियूं आहिनि। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर खे शहर में अमन कराइण लाइ सख़्त क़दम खणण जी अपील। करमपुर में 20 ॾींहं अॻु क़तल थियल मीर ख़ान जाफ़री जे वारसनि जो इंडस हाईवे ते धरणो ट्रैफ़िक जी अचवञ मुअतल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हथियारबंदनि करमपुर शहर में फायरिंग करे मीर ख़ान जाफ़री खे क़त्ल कयो हो। 20 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस क़ातिल गिरफ़्तार न करे सघी। जवाबदार गिरफ़्तार न कया विया त रोज़ इंडस हाईवे ते धरणो हणंदासीं। माण्हू लहने में भी हो धिकप झले थो कदे बिग वेलन जो यार राशन बंद मिले थो वापारनि छॾिया आहिनि कई ज़ख़ीरा बनाए महांगाई छॾिया आहिनि सफ़ा वण वॼाए महांगाई छॾिया आहिनि सफ़ा वण वॼाए। असांजे इलाइक़नि में इहे जेके माण्हू बुख मरी जेको हेड़ो कॾहिं जान जॾहिं का बि हुकूमत का बि पर कंहिंजो दाद थींदो हो वॾी थींदी महांगाई त वरी हुन खां जेको पर ही त कंहिंजी ॿुधण वारो कोन। अलाह पाक पियो हलाए पियो गाॾो वीचारा माण्हू जेके उन से वेल लॻल आहे उन जे करे जेको इहो कलाम असां इहो ॻायो महांगाई छॾिया आहिनि सफ़ा वण वॼाए। बिना गिह ते खाऊं था बिना गिह ते खाऊं था बिना गिह ते खाऊं था यार भाॼी पचाए महांगाई छॾिया आहिनि सफ़ा वण वॼाए। ऐं छाछरो जे फ़नकार मुबारक हालीपोटो सिंध में महांगाई बाबति नओं कलाम तयारु करे वरितो। मुबारक हालीपोटो टाइम न्यूज़ खे पंहिंजो नओं कलाम ॿुधाईंदे चयो त सिंध में अॻु कॾहिं बि अहिड़ी महांगाई न ॾिठी आहे। माण्हू तमामु घणा परेशान आहिनि।